मेहड़ में ब धारदार पुलिस मुक़ाबलनि में पुलिस ॿिनि ॾुआरियुनि खे ज़ख़्मी हालत में असले समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। मुबैना पुलिस मुक़ाबला मेहड़ जे बी सेक्शन थाणे ऐं फुलजी पुलिस स्टेशन जी हदुनि में पेश आया। SHO बी सेक्शन गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल ॾुआरियुनि सां मुक़ाबलो कंदे हिकु ॾुआरी हनीफ़ जमाली खे गिरफ़्तार कंदे संदसि कब्ज़े मां पिस्तौल हथ करण जी दावा कई आहे। ॿिए पासे फुलजी पुलिस ॾुआरियुनि सां मुबैना मुक़ाबले में हिकु ॾुआरी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। ॿिन्ही ॾुआरियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॾुआरियुनि ख़िलाफ़ ॿ धारदार केस दाख़िल। ठकराठू जे फ़कीर मोहल्ला वासी अली ख़ान फ़कीर पंहिंजे घरभातियुनि सां गॾिजी धीअ खे अगवा कंदड़ बाअसर ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हाजी ख़ान चयो त मुंहिंजी शादीशुदा धीअ इरम ख़ातून खे कालू शाह अगवा करे फ़रार थी वियो आहे। हुन SSP सखर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी धीअ खे बाज़ियाब करायो वञे। कंडियारो भरिसां कमाल देरो लिंक रोड ते पुलिस ऐं ॾुआरियुनि विच में मुबैना पुलिस मुक़ाबलो पेश आयो आहे। मुबैना मुक़ाबले दौरान पुलिस हिकु ॾुआरी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SHO कंडियारो असद नबी कच्छी मूजिबि कमाल देरो लिंक रोड ते गश्त करे रहिया हुआसीं त ॾोह जे इरादे सां बीठल ॾुआरियुनि पुलिस मोबाइल ॾिसंदे फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग जे नतीजे में हिकु ॾुआरी मंसूर गांगरो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त संदसि साथी फरार थी विया आहिनि। SSP नौशरो फिरोज़ जी हिदायतुनि ते ॾुआरियुनि ऐं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ कयूं वयूं आहिनि। थरड़ी मोहब्बत भरिसां ॻोठ जुमू नारेजो में शाख अंदर में फांसी मरण ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते इरफान अली समेजो, गुलाम नबी समेजो ऐं ॿियनि चयो त राइस कैनाल मां तमामु नंढड़ो मांडोल हूंदो हो, जंहिंखे बाअसर ज़मींदारनि पंहिंजी गैर आबाद ज़मीन खे आबाद करण एवज़ मांडोल मां शाख कढराए छॾी आहे, जंहिं सबबि हर साल जानी ऐं माली नुक़सान थी रहियो आहे। उन्हनि आपाशी अमलदारनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी मामले जो नोटिस वठी थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। चूंडको भरिसां सिकंदराबाद स्टाफ ते क़ाइमु सर्विस स्टेशन जे दुकान ते कमु कंदड़ पोरियत एहसान राजड़ मथां बाअसरनि हमलो करे खेसि ज़ख़्मी करे छॾियो। मुतासिर नौजवान चयो जवाबदार अब्दुल्ला शनबाणी, इमदाद शनबाणी ऐं ॿियनि मूं खे क़त्ल करण जे इरादे सां मूं मथां हमलो कयो। हुन DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।